नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो मां ख़बर ॾींदा कंडियारो शहर जे मेमण महिला जे रहवासी अन्य बिरादरी जे माण्हुनि पारां ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एतिरी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते उबैदुल्ला अन्य सनाउल्लाह अन्य चयो त कंडियारो भरिसां देव पीर मर्द में संदन ज़री ज़मीन आहे, जंहिंजो असां वटि रिकॉर्ड पिणु मौजूदु आहे। हाणे इलाइक़े जे बासरन गुलाम हुसैन अन्य मुनीर अन्य इमरान अन्य असांजे 1 एकड़ ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे छॾियो आहे। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त गुज़िरियल राति बासरन हथियार बंद विहारे छॾिया आहिनि। अहिड़ी रिपोर्ट कंडियारो थाणे ते दाख़िल कराई आहे, पर पुलिस रिश्वत एवज़ बासरन जी वगारूं बणिजी वई आहे। बासर असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबि हू सख़्तु परेशान आहिनि। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त संदन ज़मीन ते कब्ज़ो ख़त्म कराए बासरन ख़िलाफ़ क़दम खयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।